अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। नाज़रीन, मां तव्हां सां यूट्यूब चैनल ब्यूटी ऑफ सिंध 786 जे तरफ़ खां मुखातिब आहियां। तव्हांखे गुज़ारिश आहे त महिरबानी करे जेकॾहिं तव्हां अञा ताईं असांजे हिन चैनल यूट्यूब चैनल ब्यूटी ऑफ सिंध 786 खे सब्सक्राइब न कयो आहे त महिरबानी करे पहिरीं फ़ुर्सत में उनखे सब्सक्राइब कयो ऐं उन जे बेल आइकन बटन खे प्रेस करे असांजा व्लॉग ॾिसो ऐं उन्हनि खे हिकु व्लॉग खे हिकु दफ़ो लाइक बि कयो ऐं इन सां गॾु थी सघे त पंहिंजनि दोस्तनि खे बि इहो जेको आहे सो पंहिंजो व्लॉग जेके आहिनि शेयर कयो त जीअं उहे बि असांजा मेंबर थियनि। मोहतरम नाज़रीन, गुज़ारिश आहे त रमज़ान शरीफ़ जो मुक़दस महीनो पंहिंजी पुॼाणीअ ते आहे ऐं अॼु जुमातुल विदा जो बाबरकत ॾींहुं आहे। इन हवाले सां मूं साईं मोहतरम इज़त मआब जनाब ग़ुलाम नबी पंहिंजो हाफ़िज़ ग़ुलाम नबी हुसैनी साहब जन खे अर्ज़ु कयो हुयुमि त महिरबानी करे जेको आहे सो अॼोकी रमज़ान शरीफ़ जे बाबरकत ॾींहं जे हवाले सां इस्लामी नुक़्ते निगाह खां असांखे आगाह कयो त नबी करीम रऊफ़ रहीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन इन बाबरकत ॾींहंनि जे मुतलिक़ छा फ़रमायो आहे ऐं अल्लाह अज़्ज़ व जल क़ुरान शरीफ़ में छा फ़रमायो आहे ऐं दुआउनि जी अहमियत मुतालिक़ पिणु। सो तव्हांखे गुज़ारिश आहे त महिरबानी करे असांजो हीउ व्लॉग ज़रूरु ॾिसंदा ऐं उनखे हिकु दफ़ो लाइक कंदा। मां साईं जन खे गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे असांखे इन खां आगाह कनि। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला खातमिन नबिय्यीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व इज़ा सअलक इबादी अन्नी फ़इन्नी क़रीब उजीबु दअवतद दाइ इज़ा दआनी फल्यस्तजीबू ली वलयुमिनू बी लअल्लहुम यरशुदून। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। सल्लल्लाहु अला नबिय्यिल उम्मी व आलिहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सलातन व सलामन अलैका या रसूलल्लाह। अल्हम्दुलिल्लाह, मां पंहिंजे प्यारे दोस्त मोहतरम भाई साहब साईं मोहरम अली जो निहायत शुक्रगुज़ार आहियां जंहिं असांखे पंहिंजे हिन यूट्यूब चैनल ते घुरायो। मोहतरम नाज़रीन, अॼु ही बाबरकत महीने माह रमज़ान मुबारक जो आख़िरी जुमो जुम्मतुल विदा मुबारक जो ॾींहुं आहे। ही महीना बाबरकत इहे अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे नसीब फ़रमाया आहिनि। अल्लाह साईं तव्हां असांखे रोज़ा नसीब फ़रमाया ऐं पंहिंजो ज़िक्र क़ुरान करीम जी तिलावत अल्लाह साईं नसीब फ़रमायो। असां अल्लाह तबारक व तआला जा जेतिरो बि शुक्र अदा कयूं सो घटि आहे। अल्लाह तबारक व तआला करीम आहे, मेहरबान आहे, गफ़ूर रहीम आहे, बख़्शणहार रब आहे। उन जी रहमत हर वक़्तु पंहिंजे ॿारनि सां मुखातिबा त आहे को बख़्शिश जो तलबगार। बिलख़ुसूस ही माह रमज़ान मुबारक जी हर हिकु घड़ी में अल्लाह ताला पंहिंजे लुत्फ़ सां पंहिंजे करम सां हर हिकु घड़ी में लखनि जे तादाद में बेशुमार पंहिंजा बाना दोज़ख मां कढी करे उन्हनि खे जन्नती बणाए थो पियो। तव्हां इहो सिलसिलो हले थो पियो। अहादीस मुबारका जे किताब में आयो आहे त पहिरीं रमज़ान मुबारक खां वठी करे लैलतुल क़द्र जी राति ताईं अल्लाह तबारक व तआला इन मुक़द्दस महीने जी हर हिकु घड़ी में जेतिरा बि अल्लाह ताला बाना बख़्शा उहे लखनि जे तादाद में रब्बुल आलमीन फ़रिश्तनि खे फ़रमाईंदो, ऐं मुंहिंजा फ़रिश्तो जेतिरा मूं पंहिंजा बाना बख़्शा आहिनि लैलतुल क़द्र जी राति जे सदके हाणे एतिरे तादाद में उहे सभु जो सभु तव्हां उन खां डबल करे दोज़खनि खे तव्हां कढी करे जन्नती बणायो। इहा आहे माह रमज़ान मुबारक जी बरकत।
इहा आहे लैलतुल क़द्र जी बरकत। सो ही अलविदायूं वारियूं घड़ियूं आहिनि। माह रमज़ान मुबारक असां खां हाणे मुक़राइण वारो आहे। ख़ुशि नसीब आहिनि उहे जन खे अल्लाह साईं रोज़ा नसीब कया, जन खे अल्लाह तबारक व तआला तरावी नसीब फरमाई, जन खे अल्लाह तबारक व तआला क़ुरान करीम जी तिलावत नसीब फरमाई, उहे भाग वारा, उहे खटे विया। असां अल्लाह तबारक व तआला खां छो परे थी विया आहियूं? उन जी रहमत खां असां छो परे थी विया आहियूं? अल्लाह तबारक व तआला जी ज़ात काथे आहे? मुंहिंजे आका मदीने वारे साईं जी बारगाह अक़दस में अर्ज़ु कयो वियो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह ताला जी ज़ात काथे आहे? असां अल्लाह खां घुरूं, अल्लाह खां असां वठूं, रब खां असां दुआऊं पिनूं, रब साईं काथे आहे? त अल्लाह तबारक व तआला सूरत बक़रा ॿिए सिपारे में आयत करीमा नाज़िल फरमाई त व इज़ा सअलक इबादी अन्नी फ़इन्नी क़रीब उजीबु दअवतद दाइ इज़ा दआनी। अल्लाह साईं फरमायो, मुंहिंजा महबूब तव्हां मुंहिंजे ॿारनि खे ॿुधायो त हे मुंहिंजा ॿारहो, तव्हां मूंखे काथे था तलाश कयो? तव्हां हेॾे होॾे भॼो न, मां तव्हांजे तमामु वेझो आहियां। अन्नी फ़इन्नी क़रीब, मां रब तव्हांजे तमामु वेझो क़रीब आहियां। सूरत क़ाफ़ में वरी अल्लाह साईं फरमायो व नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद। ऐं मुंहिंजा बाना, मां तुंहिंजे साह जे रगनि खां बि ज़्यादा तुंहिंजे क़रीब आहियां। उहो महिरबान रब, उहो करम वारो, उहो लुत्फ़ वारो रब असांजे साह जे रगनि खां वेझो क़रीब आहे। त छो न असां उन करीम रब खां दुआऊं घुरूं? हिन भलारे महीने, हिन जुम्मतुल मुबारक जे ॾींहुं, रमज़ान शरीफ़ जे आख़िरी घड़ियुनि में छो न असां पंहिंजे करीम रब जेको असांजे साह जे रगनि खां ज़्यादा क़रीब आहे, जेको फरमाए थो अल्लाहु लतीफ़ुम बिइबादिही, मां रब अल्लाह पंहिंजे ॿारनि ते लुत्फ़ कंदड़ आहियां, महिरबानी कंदड़ आहियां, उन रब खां असां छो न घुरूं? अल्लाह साईं फरमाए थो, जेकॾहिं मुंहिंजो बानो उजीबु दअवतद दाइ इज़ा दआनी, मुंहिंजा बाना जॾहिं तूं मूंखां दुआ घुरंदे त मां रब तुंहिंजी दुआ खे ॿुधंदो बि आहियां ऐं क़बूल बि कंदो आहियां। त अल्लाह जी रहमत वसी आहे। व रहमती वसिअत कुल्ल शै, एतिरी अल्लाह जी रहमत वॾी आहे जो हर शइ खां अल्लाह जी रहमत वॾी आहे। उन रब जी रहमत में उमेदु रखो, उन अल्लाह जे फज़ल करम में उमेदु रखो ऐं रब खां हिन भलारे महीने में पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी तलब कयो ऐं अल्लाह खे परचायो ऐं रब खां हमेशह रहम घुरंदा कयो। त हिकु मरतबे हज़रत अब्दुल्ला इब्न उमर रज़ी अल्लाह तआला अन्हुमा फरमाए थो त असां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु कंहिं जंग तां वापसि मोटियासीं ऐं उन वापसी में हिकिड़े रस्ते में हिकिड़ी क़ौम ही, हिकिड़ा शख़्स हुया जेके खीमे में वेठा हुया ऐं उन्हनि में हिकिड़ी औरत हुई जेका मानी पचाए रही हुई, उहा तंदूर ते वेठल हुई। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उते क़ियाम करणु फरमायो ऐं उहे बि मुस्लमान हुआ, उहा क़ौम। जॾहिं सहाबा किराम फरमाइनि था, जॾहिं असां वेठासीं ॾिसूं पिया त उहा औरत जेका तंदूर जे क़रीब ही, जेका मानी पचाए रही हुई, उनजो हिकिड़ो ॿारु हुयो, हिकिड़ो बच्चो हुयो, उहो उन औरत जे वेझो अची वेठो। त उहा बाहि जो ईअं भड़को खाई पई त उहा औरत यकदम पंहिंजे बच्चे खे बाहि खां ईअं परे पई करे। साहबा किराम उहो नज़ारो ॾिसनि पिया, मुंहिंजा करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम उहो मंज़र ॾिसनि पिया। तात उहो ॿारु वरी बाहि जो वेझे अचे, तात औरत वरी ॾिसे त मुंहिंजो बच्चो बाहि जे वेझो आयो आहे, उन पंहिंजे बच्चे खे उहा औरत वरी परे करे। तात उन औरत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में अची करे अर्ज़ु कयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, छा अल्लाह पंहिंजे ॿारनि सां इन मुहबत कंदो आहे? छा अल्लाह पंहिंजे ॿारनि ते महिरबान आहे? छा अल्लाह पंहिंजे ॿारनि ते रहम करण वारो आहे? मुंहिंजे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, भला, नाम, हाओ, बिल्कुलु अल्लाह पंहिंजे ॿारनि ते महिरबान आहे, रहम करण वारो आहे।
रब गफ़ूर रहीम आहे, बे इंतिहा ॿारनि सां मुहबत कंदो आहे। बेशक। त उहा औरत अर्ज़ थी करे त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, छा अल्लाह एतिरी पंहिंजे ॿारनि सां मुहबत ऐं रहम करम कंदो आहे जेतिरी माउ पंहिंजे बचे सां कंदी आहे? जीअं मां पंहिंजे बचे खे हिन बाहि जे वेझो अचण बि पसंदि न पई कयां, मां पंहिंजे बचे खे बाहि खां हीअं बचायां पई, मां पंहिंजे बचे खे बाहि जे भड़के खां मां हीअं बचाए वरितो। छा अल्लाह बि क़यामत वारे ॾींहुं पंहिंजे ॿारनि ते इन लुत्फ़ करम सां, इन पंहिंजी महिरबानी सां, इन पंहिंजे रहम सां, इन पंहिंजे ॿारनि सां जन सां मुहबत कंदो आहे, जन सां अल्लाह प्यार कंदो आहे, उन्हनि खे दोज़ख खां, अज़ाब खां, दोज़ख जी बाहि खां बचाईंदो। औरत जो इहो सुवाल करणु, अल्लाह जे महबूब यतीमनि जे यार मुंहिंजे आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे पाक अखियुनि मुबारकनि में नीर अची विया। फरमाइनि था औरत जो सुवाल वॾे कम वारो आहे। छा औरत सुवाल कयो त या रसूल अल्लाह, जॾहिं मां पंहिंजी मुहबत जे करे, रहम जे करे पंहिंजे बचे खे बाहि जे वेझो अचणु पसंदि नथी करे, बचाए थी, उहो करीम आका जेको ॿारनि सां मुहबत करण वारो कीअं क़यामत वारे ॾींहुं पंहिंजे ॿारनि खे दोज़ख में साड़ींदो? अल्लाह जा महबूब पंहिंजे अखियुनि मां नीर वहाए करे फरमाइनि था त अल्लाह तबारक व तआला जी ज़ात क़यामत वारे ॾींहुं पंहिंजे ॿारनि खे दोज़ख जी बाहि में न साड़ींदो। पर उहे जेके अल्लाह सां जन शिरक कयो, जन अल्लाह सां सरकशी कई, जन अल्लाह जी ज़ात तो कुफ़ुर कयो, जंहिं तौहीद रिसाल जो इनकार कयो, जेके अल्लाह जा मुनकर थी विया, उन्हनि खे अल्लाह अज़ाब ॾींदो। बाक़ी जेके अल्लाह जी मखलूक आहे, जेके अल्लाह जा ॿारड़ा आहिनि, जेके अल्लाह जा प्यारा आहिनि, उन्हनि खे अल्लाह तबारक व तआला कॾहिं बि दोज़ख जी अज़ाब में न साड़ींदो। त ॿारनि जा पंहिंजा करतूत आहिनि, ॿारनि जा पंहिंजा अमल आहिनि, उहे पंहिंजे अमलनि जे करे, पंहिंजे करतूतनि जे करे, पंहिंजी कमाई जे करे अल्लाह जे अज़ाब खे दावत ॾींदा आहिनि। जब मैं कहता हूँ कि या अल्लाह मेरा हाल देख, जब मैं कहता हूँ कि या अल्लाह मेरा हाल देख, हुक्म होता है कि बंदा तू अपना नअमाए आमाल देख। त असां पंहिंजे अमलनि खे ॾिसंदा आहियूं त असांजा अमल कहिड़ा आहिनि, ऐं पोइ असां अमलनि खे ॾिसी करे पोइ अल्लाह जी ज़ात ते शिकायत कयूं। त प्यारा दोस्तो, मोहतरम नाज़रीन, अल्लाह तबारक व तआला जी रहमत में उमेद रखो, अल्लाह तबारक व तआला खां माफ़ी घुरो। अहिड़े तरीक़े सां हज़रत अबू आमिर रामी रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाए थो त असां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में वेठा हुयासीं त हिकिड़ो शख़्स हाज़िर ख़िदमत थियो, जंहिंखे चादर वेढ़ियल हुई। महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जी बारगाह में आयो ऐं उन चादर जे अंदरियां वरी उन शख़्स खे हिकिड़ा पखी हुया, उन पखीअ जा बच्चा हुया जेके वेढ़ियल हुया। उन शख़्स महबूबन करीमन जी बारगाह जे अक़दस में आॾो उहा चादर जो हटाई त उन मां हिकिड़ा बच्चा निकिता पखीअ जा, परिंदे जा, ऐं उन्हनि जी हिकिड़ी माउ निकिती। सहाबा किराम वेठा हुया। जीअं जो उन शख़्स चादर खोली त उहा जेका अम्मा ही पंहिंजे बच्चनि जी, उहा फौरन चूं चूं करे पंहिंजे बच्चनि खे चिंबड़ी पई। सहाबा किराम ॾिसी मंज़र तअज्जुब में अची विया त या रसूल अल्लाह, हे शख़्स जेको इन पखियुनि खे, इन जे बच्चनि खे क़ैद करे खणी आयो, जॾहिं इन्हनि खे आज़ादु कयईं, इन जी माउ जेका आहे इहा भॼणु खपे हा, इनखे इहा उॾारींदी वञे हा, हली वञे हा, पर इहा पंहिंजे बच्चनि सां कीअं चिंबड़ी पई आहे, कीअं बच्चनि सां मुहबत करे थी पई। ऐं असांखे ॾाढो तअज्जुब लॻो आहे। मदीने वारे साईं फरमायो, करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, सहाबो तव्हांखे इन जे माउ जे प्यार ते, इन जे माउ जी शफ़क़त ते तअज्जुब थी अचे? इन खां वधीक अव्हांखे मां न ॿुधायां? त पाण फरमाइनि था अल्लाह जी ज़ात, रब्बुल आलमीन जी ज़ात बे इंतिहा पंहिंजे ॿारनि सां मुहबत कंदो आहे। इन बच्चनि जे अम्मा खां वधीक अल्लाह ताला पंहिंजे ॿारनि सां मुहबत ऐं प्यार कंदो आहे, उन्हनि ते रहम कंदो आहे। त प्यारा दोस्तो नाज़रीन, अल्लाह तबारक व तआला हदीस मुबारक जे किताबनि में आहे त अल्लाह तबारक व तआला पंहिंजी रहमत जो 100 हिसो ख़लक़ियो आहे।
तंहिंमां 99 हिसा पंहिंजी रहम जा अल्लाह ताला पंहिंजी ज़ात वटि रखिया आहिनि बरोज़ क़यामत जे ॾींहं जे लाइ। ऐं हिकिड़ी रहमत जो हिसो अल्लाह ताला समूरी मख़लूक जे दिलनि में तक़सीम कई आहे। जेकॾहिं अॼु अम्मा जीजा पंहिंजे बच्चनि सां प्यार करे थी पई त अल्लाह जे हिकिड़ी रहमत जो हिसे मां उनखे हिसो मिलियल आहे। जेकॾहिं वालिद गिरामी पंहिंजे औलाद सां प्यार ऐं मोहबत शफ़क़त करे थो त अल्लाह जी उन रहमत जे हिकिड़े हिसे जो उहो ज़रियो, उहो सबबु आहे, उहो हिसो आहे। जेकॾहिं पखी पंहिंजे बचड़नि सां प्यार करनि था पिया, जानवर पंहिंजे बच्चनि सां प्यार कनि था, रहम कनि था पिया, त रब जे रहमत जो इहो हिकिड़े हिसे जो कमाल आहे। पर जेकॾहिं अल्लाह जी रहमत एॾी वसी आहे जंहिं वटि रहमत जा 100 हिसा आहिनि, जेको रहमत जो मालिक आहे, जेको रहमत जो ख़ालिक आहे, रहमत आहे ई उनजी, उहो केॾो न पंहिंजे ॿारनि सां, पंहिंजी मख़लूक सां प्यार कंदड़ हूंदो। असां अल्लाह तबारक व तआला जी ज़ात खां पाण खे परे करे छॾियो आहे। असां पाण ग़फ़लत में अची विया आहियूं, दुनियादारी में अची विया आहियूं, उन करीम रब खे विसारे वेठा आहियूं। अल्लाह साईं फरमाए थो, या अय्युहल इंसानु मा ग़र्रक बिरब्बिकल करीम, ऐं मुंहिंजा माना तो करीम रब खां तोखे कहिड़ी शइ परे करे छॾियो आहे? तूं छो उन करीम रब खां परे थी वियो आहीं? अल्लज़ी ख़लक़क फसव्वाक फ़अदलक, उन करीम रब खां तूं परे थियो आहे जंहिं तोखे पैदा फरमायो, जंहिं तोखे ठाहियो, फसव्वाक, पोइ तोखे ख़ूब बहितरीन ठाही, बराबरि सेठ तोखे ठाहियईं। यानी जेके अल्लाह साईं नेमतूं अता फरमायूं आहिनि उहे तोखे उहे 2 हथ बि अता फरमायईं, ठीकु, तोखे 2 पेर बि अता फरमायईं, 2 कन, अखियूं, नज़र, हुस्नो, जमाल, वार, अल्लाह साईं पंहिंजे ॿारनि खे सुहिणो करे बणायो, ठाहियो। उन करीम रब खां असां परे थी वञूं जो हेड़नि भलारे बरकतनि वारे ॾींहंनि में बि असां अल्लाह खां परे हुजऊं, असां हिन भलारे महीने में बि अल्लाह खां परे हुजऊं। रब साईं फरमाए थो, फ़ज़्कुरूनी अज़्कुरुकुम, ऐं मुंहिंजा माना तूं मूंखे यादि कर त मां तोखे यादि कयां, तूं मुंहिंजो ज़िक्र कर त मां तुंहिंजो ज़िक्र कयां। ऐं मुंहिंजा माना तूं मूंखे जमायत में यादि कर त मां तोखे फ़रिश्तनि जी जमायत में यादि कयां। तूं मूंखां घुरी करे यादि कर, मां रब तोखे अता करे यादि कयां। ऐं मुंहिंजा माना तूं मूंखे तन्हाई में यादि कंदे, तूं मूंखां घुरंदे, ख़ाली झोली खणी करे घुरंदे, मां रब तोखे पंहिंजे नेमतनि सां, पंहिंजे इनामात सां, पंहिंजे एहसानात सां तुंहिंजूं झोलियूं मालामाल करे तोखे यादि कयां। त अल्लाह तबारक व तआला अल्लाहु लतीफ़ुम बिइबादिही, पंहिंजे माननि जे मथां ख़ासि महिरबान आहे, लुत्फ़ कंदड़ आहे। त मुहतरम नाज़रीन, पंहिंजे रब जी तरफ़ अचो, अल्लाह जी तरफ़ रुजू कयो, उन सां ताल्लुक़ मज़बूत रखो ऐं पंहिंजे सीननि खे मदीने वारे साईं जी मोहब्बत सां शाद आबाद कयो। पंहिंजो ताल्लुक़ निस्बत अल्लाह सां, उन जे रसूल सां मज़बूत कयो त अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे दुनिया ऐं आख़िरत जी कामयाबी व कामरानी अता फरमाए। दुआ गो आहियूं त अल्लाह तबारक व तआला साईं हाजी साहब जे उमिरि में, इल्म में, सेहत में बरकतूं अता फरमाए ऐं सदन खे दुनिया ऐं आख़िरत जी कामयाबी अता फरमाए। रब्बुल आलमीन आलम इस्लाम जो ख़ैर फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह।